चेहरो पे चेहरो है ना वद्दुहा वल्लैल इज़ा सजा जे चेहरे जा कसम रब कुरान पाक में खड़े ओ चेहरो जो भेटाई फरमाए तो चंद्र असल रिसाले नहीं है लफ्ज़ चंद्र चमाए सच के मठियां मोर न भाई कदे उदरी सन्नड़ो कदे उदरी गच जेको माने भरई मज सो पदम पिरिया जे न भाइया और भेटाई तो फरमाए दसी सिजाओ भरल 84 चंद्रन बिल्लाह रिय पिरियल सब हुंदा या भाइया और भेटाई तो फरमाए त चंद्र तुंजी जात औ पाड़िया न पिरियसी तू अच्छो मंजरात सजन सदाई सोजरो मुझे हबीब दा सहाबी त नमाज में भी महबूब जी तज़ीम कंदा ई तो के मां हदीस पाक बुधाया बुखारी शरीफ जी हदीस हिकड़ी दफे नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम के फैसले दे वया ओ फैसले दे ला वया बिलाल के फरमायो मां वया तो फैसलो कर ओया नमाज जो टाइम थी वने या रसूल अल्लाह को नमाज केरो पढ़ाए पाण फरमायो जे नमाज जो टाइम थी वने त अबू बकर सिद्दीक के चे जा त वो नमाज पढ़ाए नमाज जो टाइम थी वयो अबू बकर मुसल्ले ते बीठो नमाज पढ़ाए पियो पोयां सहाबी बीठा हेडा महबूब अची वयो नमाज हले पई हबीब जी आया कोई कोई सिर्फ में अची बीठा सहाबिन ॾिठो मुस्तफा कोई सिर्फ में बीठो उन्हनि जे इश्क गवारा कोन कयो नमाज में बीठा किबले दे मुंह कयो बीठा आहिनि अल्लाह जे इबादत में बीठा आहिनि कोई सिर्फ वारनि ताड़ियूं वॼायूं अॻिते जगह मिली महबूब अॻी सिर्फ में वया वरी उन्हनि ताड़ियूं वॼायूं वरी